न्यू सैदाबाद पुलिस दौरान गश्त बिन मंशियात फरोशन के विलायती शराब समेत गिरफ्तार करण जी दावा कंदे मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे वरितो। न्यू सैदाबाद थाने ते एएसआई शहजादो राहुल जी फरियाद ते मंशियात एक्ट तहत बिन जवाबदारनि मथां एफआईआर दाखिल कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त गश्त दौरान बलोच खान हाजाणो रोड ते टिनि ॼणनि खे मोटरसाइकिल ते वेंदे बीहण जो इशारो ॾिनोसीं, जंहिं ते टई ॼणा मोटरसाइकिल छॾे भॼण लॻा। पुलिस जी जवाननि ॿिनि ॼणनि नईम वल्द अब्दुल मजीद मलिक वेठल न्यू सैदाबाद ऐं मेवो वल्द हयात माठी वेठल ॻोठ मोहम्मद खान माठी खे गिरफ़्तार करे संदनि जे कब्ज़े मां 27 बोतलूं विलायती शराब जूं हथ करे वरितियूं, जॾहिं त मोहम्मद कासिम वल्द फतेह मोहम्मद खोखर वेठल ॻोठ अवल छछर भॼी वञण में कामयाब थी वियो आहे। न्यू सैदाबाद पुलिस ॿिन्ही मंशियात फरोशन खे शराब ऐं मोटरसाइकिल समेत न्यू सैदाबाद थाणे ते खणी आई, जिते हिननि खिलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाखिल कयो वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।